अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। तव्हां सभिनी दोस्तनि खे असांजे चैनल MJ ऑफिशियल ते भलीकार चऊं था। असांजे अॼु जे वीडियो जो टॉपिक आहे सोप सीरियल सिंध ॼाई। असां तव्हांखे ॿुधाइण वारा आहियूं त सोप सीरियल सिंध ॼाई में कहिड़ा एक्टर कमु करे रहिया आहिनि ऐं असां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदासूं त इहो ड्रामो सोप सीरियल सिंध ॼाई कहिड़े चैनल ते हलंदो ऐं हिन ड्रामे जो डायरेक्टर केरु आहे। इहो सभु कुझु असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं पसंदि अचे त इन खे लाइक ज़रूरु कजो ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो। त दोस्तों, सोप सीरियल सिंध ॼाई जो डायरेक्टर उहो ई साॻियो डायरेक्टर आहे जंहिं मीरास ड्रामे जी डायरेक्टरी कई हुई। उन डायरेक्टर जो नालो आहे सैयद ख़ालिद शाह। दोस्तों, तव्हां मीरास ड्रामो ॾिठो हूंदो। उहो ड्रामा बि काफ़ी सुठो ड्रामो हो, सभिनि खे पसंदि आयो ऐं हीउ ड्रामो तमामु सुठो आहे। अचण खां पोइ सभिनि खे पसंदि ईंदो। ऐं तव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में सिंध ॼाई ड्रामे में सीनियर अदाकार कमु करे रहिया आहिनि, जहिड़ो ज़ुल्फ़कार बुर्दी ऐं बिलावल खोखर। इन खां अलावा नसरीन नाज़, अब्बास गुल ओढाणो ऐं बिशारत अब्बासी। इन्हनि खां अलावा बि केतिरा ई अदाकार इन में कमु करे रहिया आहिनि, जीअं त अस्मा भुट्टो, दुआ मेमण ऐं इन्हनि खां अलावा बि केतिरा ई सीनियर एक्टर इन ड्रामे में कमु करे रहिया आहिनि। त दोस्तों, असांजो ही नंढिड़ो वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आयो हुजे त हिन वीडियो खे लाइक करे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो।